जय झूलेलाल। जीअं त तव्हां सभिनी खे पतो आहे त 2026 में 17 मई खां 15 जून ताईं अधिक मास शुरू थी रहियो आहे, यानी पुरुषोत्तम मास शुरू थी रहियो आहे। जीअं मां वैसाख महीने जी कथाऊं अपलोड कयूं हुयूं, तीअं मां अधिक मास जी यानी पुरुषोत्तम मास जी कथाऊं बि सिंधीअ में अपलोड करणु चाहियां थी, पर मूंखे सिंधीअ में कोई कथा जो बुक न मिलियो आहे। घणी कोशिशि कयमि पर न मिलियो आहे, इन करे मां हिंदीअ में कथाऊं अपलोड कंदसि। तव्हां सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे जंहिंजो बि इंट्रस्ट हुजे उहो अची मुंहिंजे चैनल ते हिंदीअ में पुरुषोत्तम मास जी कथाऊं ॿुधे ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वीडियो खे लाइक करे अॻिते जूं कथाऊं ॿुधण लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे। जय झूलेलाल।